नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारोवाण यूसी आदिल शाह जो चेयरमैन सैयद गुल मोहम्मद शाह ऐं यूसी सेक्रेटरी सैयद फ़खर अल्दीन शाह मिली भग करे सरकारी इमारत बजा ऑफिस जो कम ऐं सरकारी रिकॉर्ड पंहिंजे ओताकनि ते खणाए करे आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। ओताकनि जे ॿाहिरियां बीठल अल्ताफ़ अहमद घामरो, गुलाम रसूल घामरो, करीमुल्लाह सोलंगी, अज़हर घामरो, बिलाल घामरो, हमेर घामरो, दानियाल घामरो ऐं ॿियनि दाहींदे चयो त यूसी सेक्रेटरी हर फोती सर्टिफिकेट, पैदाशी सर्टिफिकेट, रिहायशी सर्टिफिकेट ऐं ॿियनि सर्टिफिकेटनि जा अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि। हर महीने लखें रुपए रिश्वत कमाइण लॻा आहिनि। असां ॻोठाणा माण्हू मज़दूरी करे पेट पालियूं या हिननि सरकारी अमलदारनि जा पेट भरियूं, जॾहिं त ही सरकारी पगार खणनि था, पर हुन जे बावजूद बि ही हराम खाइण सवाइ हिननि जी बुख नथी घटिजे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चेयरमैन एंटी करप्शन सिंध, नेब चेयरमैन पाकिस्तान खां अपील करियूं था त यूसी हादी शाह में हर महीने ईंदड़ सरकारी बजट ऐं सरकारी इमारतनि समेत अवाम सां थींदड़ ज़ातियुनि जो नोटिस वठी यूसी हादी जे चेयरमैन ऐं यूसी सेक्रेटरी खिलाफ़ इंक्वायरी करे अवाम सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि अमलदारनि खे एहतसाब अदालत में पेश करे हिकु सरकारी इदारे में कयल करप्शन जो एहतसाब हिसाब किताब वरितो वञे, न त अवाम ॿी सूरत में इंसाफ़ ऐं हक़ वठण लाइ रोडनि ते पुरअमन एहतजाज करे हक़ वठी सघे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।